हर इंसान इहो चाहींदो आहे त मूं वटि टाइम न आहे, मूंखे ही कमु आहे, मूंखे ही कमु आहे, मूंखे ही कमु आहे। पर ख़ासि करे जेके इस्लामी महफ़िलूं हूंदियूं आहिनि न, उन में जॾहिं बि असां ईंदा आहियूं त पोइ असांखे समय कम थी वेंदा आहिनि। पर जॾहिं का बि दुनियावी महफ़िल हुजे, दुनियावी का बि प्रोग्राम हुजे, उन में जेकर असां सॼो ॾींहुं बीठा हूंदासीं न सदे, तॾहिं बि असांखे को कमु न ईंदो, थकावट बि कोन थींदी, निंड बि कान ईंदी। हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो आहे त जिथे काल रसूलुल्लाह जी महफ़िलूं हुजनि, क़ुरान या हदीस जूं महफ़िलूं हुजनि, त उते अल्लाह जा फ़रिश्ता जन्नत जा गुलाब जा गुल खणींदा आहिनि। जेकी जमायत जेके माण्हू उन महफ़िलुनि में वेठा हूंदा आहिनि, पोइ उहे फ़रिश्ता